जी बिल्कुल ॾहनि ॾींहंनि खां जेको एहतिजाजी सिलसिलो जारी आहे CTSP शॉर्टलिस्टेड उम्मीदवारनि जो उन्हनि जो जेको अॼु एहतिजाजी कैंप हुयो उन मां अॼु उहे निकिरी करे रैली जी सूरत में बलोचिस्तान असेंबली जे साम्हूं पहुची करे हिन वक़्तु धरणो हयूं वेठा आहिनि जंहिंमें बलोचिस्तान खां आयल बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां आयल जेके माण्हू आहिनि CTSP शॉर्टलिस्टेड उम्मीदवार उन्हनि शिरकत कई। वॾी तादाद माण्हुनि जे हिन टाइम जेको आहे बलोचिस्तान असेंबली जे साम्हूं मौजूदु आहे। असां सां गॾु हिन वक़्तु उन्हनि जो नुमाइंदो मोहम्मद इकबाल मौजूदु आहे जो उन्हनि खां पुछा कयूं था तो उन्हनि जा छा मुतालबात आहिनि ऐं उन्हनि जो छा अॻिते जो लाहेअमल आहे। जी मोहम्मद इकबाल साहब, क्या कहेंगे आप? आज एहतियाजी कैंप से निकल के रैली की सूरत में यहाँ बलोचिस्तान असेंबली पहुंचे हैं, तो अभी आगे आप लोगों का लाहेअमल क्या है, आप क्या कहना चाहेंगे? हम लोग 10 दिन वहाँ पे प्रेस क्लब के सामने गुजार के आज हमारा जो लाहेअमल था कि हम लोग असेंबली के सामने धरना देंगे। इसके वक्त हमारा लाहेअमल हमारा जो ये है कि हम लोग यहाँ पे हुकाम बाला से अपील करते हैं कि यहाँ पे जो मेरठ पे कामयाब असातिज़ा हैं इनको फिलफौर आर्डर दिए जाए और ये फ़ौरन ये तारीखी हरबे जो है ये ख़त्म किए जाएँ और इन गरीब तलबा को ये जो दूर दराज बलूचिस्तान के 33 अजला से आए हुए हैं इनको इनका हक देकर उन्हें अपने जय वक़ूफ़ पे तैनाती के लिए भेजा जाए। जी बिल्कुल असां सां गॾु हिननि सां गॾोगॾु जेको आहे सोबतपुर खां आयल जेके साथी आहिनि उहे बि मौजूदु आहिनि। अची असां उन्हनि खां पुछंदासीं त उहे जेको एतिरो पंधु करे आया आहिनि उन्हनि जा छा मुतालबात आहिनि ऐं उहे छा चाहिनि था। जीअं त तव्हां छा चवणु चाहींदो, तव्हां सोबतपुर खां आया आहियो, छा मुतालबात? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाह CTSP जेकी शॉर्टलिस्ट बेहतरीन तंज़ीम हुई जैं हिकिड़ो सुठे तरीक़े सां एग्ज़ाम वरितो वियो। तंहिं एग्ज़ाम में असांजा उते सेक्रेटरी साहिब विज़िट कया, DC साहिब हेड हुया, इनजा DRC कंप्लीट तमामु सुठे तरीक़े सां हिन एग्ज़ाम वरितो और जॾहिं तमामु और एतिरो सख़्तु क़िस्म जो एग्ज़ाम हुयो जंहिं 50% नंबर हिन जो जेको आहे 50% नंबर हिन पासिंग मार्क रखिया। त असांजा दोस्त महिनत करे अल्हम्दुलिल्लाह हिते जेके बि आहिनि तक़रीबन B.Ed, BA, M.Ed, PhD वग़ैरह तक़रीबन दोस्त आहिनि और तक़रीबन असां सोबतपुर तक़रीबन सिंध को नज़दीक लॻे थो असांजो आख़िरी ज़िलो आहे तक़रीबन बलूचिस्तान जो। त असां उतां एॾो पंधु करे खणी आहियूं। गवर्नमेंट को इहो असांजो मुतालबो आहे बराए करम वज़ीर आला तालीम और वज़ीर आला साहब को वज़ीर तालीम को असांजो इहो मुक़ाबिलो आहे बराए करम असांखे 1.5 साल खां वठी असां परेशान आहियूं। महिरबानी करे असांखे जल्द सां जल्द आर्डर जारी कया वञे। जी हिननि जा वीचार ॿुधायो। हिननि जो चवणु आहे त असीं जेके ख़्वारियूं कटे रहिया आहियूं या जेके असीं पंधु करे हेसीं ताईं पहुता आहियूं असांजे मथां रहम करे असांजा जेके ऑर्डर्स आहिनि उहे जारी कया वञनि ताकि असां पंहिंजे घर वारनि सां पंहिंजे बचनि सां सुठी ज़िंदगी गुज़ारे सघूं।